नवाबशाह मामा के आगे नासी नवाबशाह में पीपी अखबार असद जरदारी जे अखबार में काफ़िलो गड़ी खुदाबख्श भुट्टो रवानो थी वियो आहे। रवानो थियल काफ़िले में मोटरसाइकिलनि जो वॾो अंग शामिल आहे। जीअं भुट्टो जा नारा हया पिया वञनि। MP हाजी अली हसन जरदारी जो फर्ज़ंद ज़ामिन अली बि रैली में शामिल आहे। ख़बर अवां नवाबशाह मां शेयर कई पिया। नवाबशाह में पीपी अखबार असद जरदारी जे अखबार में काफ़िलो गड़ी खुदाबख्श भुट्टो रवानो थी वियो आहे। अवां खे आग कई पिया। रवानो थियल काफ़िले में मोटरसाइकिलनि जो वॾो अंग शामिल आहे। जीअं भुट्टो जा नारनि जी गूंज आहे। MP हाजी अली हसन जरदारी जो फर्ज़ंद ज़ामिन अली बि रैली में शामिल आहे। नवाबशाह मावा के आग कई पिया। नवाबशाह में पीपी अखबार असद जरदारी जे अखबार में काफ़िलो गड़ी खुदाबख्श भुट्टो रवानो थी वियो आहे। आग कई पिया अवां खे रवानो थियल काफ़िले में मोटरसाइकिलनि जो वॾो अंग शामिल आहे। जीअं भुट्टो जा नारा हया पिया वञनि। MP हाजी अली हसन जरदारी जो फर्ज़ंद ज़ामिन अली बि रैली में शामिल आहे। नवाबशाह मावा के आग कई पिया। नवाबशाह में पीपी अखबार असद जरदारी जे अखबार में काफ़िलो गड़ी खुदाबख्श भुट्टो रवानो थी वियो आहे। रवानो थियल काफ़िले में मोटरसाइकिलनि जो वॾो अंग शामिल आहे। जीअं भुट्टो जा नारा हया पिया वञनि। MP हाजी अली हसन जरदारी जो फर्ज़ंद ज़ामिन अली बि रैली में शामिल आहे। ख़बर अवां नवाबशाह मां शेयर कई पिया। नवाबशाह में पीपी अखबार असद जरदारी जे अखबार में काफ़िलो गड़ी खुदाबख्श भुट्टो रवानो थी वियो आहे। ख़बर अवां शेयर कई पिया। नवाबशाह में पीपी अखबार असद जरदारी जे अखबार में काफ़िलो गड़ी खुदाबख्श भुट्टो रवानो थी वियो। रवानो थियल काफ़िले में मोटरसाइकिलनि जो वॾो अंग शामिल आहे। जीअं भुट्टो जा नारा हया पिया वञनि। MP हाजी अली हसन जरदारी जो फर्ज़ंद ज़ामिन अली बि रैली में शामिल आहे।